या रहीम करीम रब ओ मौला अज 8 रजब 9 जी रात मासूम अली असगर अलैहिस्सलाम जे निस्बत असां हिते लख सलवात साईं जन पढ़ाई। ओ मौला 9 रजब अली असगर मौला जी आमद जो ॾींहुं रब अली असगर मौला जो वास्तो थिए गुलाम मोहम्मद सियाल साईं खे सदाम हुसैन सियाल साईं खे क़यामत ताईं आबाद फरमा। अली असगर जो वास्तो थिए सदाम साईं के क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फतेह इज्जत अता फरमा। साईं जा शहजादा मासूम बचड़ा जेके पढ़न था इन्हनि खे कामयाबी ॾे वॾा ऑफिसर थियनि इहा दुआ क़बूल फरमा। सदाम सियाल साईं जी अम्मा जी जल असांजी अम्मा खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मोहम्मद हाशिम सियाल साईं खे नौकरी अता फरमा। सजाद अली के नौकरी अता फरमा। ओ मौला साईं इरशाद अली सियाल साईं जे शहजादे मोहम्मद यासीन गुलाम यासीन साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। आकाश सियाल साईं के क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला साईं सदाम हुसैन सियाल साहब जे लाइ बि दुआ जे लाइ सोचनि था उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। जे पड़ोस में जे न्याणियुनि जे लाइ दुआ जे लाइ चयो त उनखे फतेह थिए उनजे का डिलीवरी जो मामलो उनमें उनखे फतेह उन तो सनाई थे या दुआ कबूल फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ क़बूल फरमा। साईं दीदार अहमद सियाल साईं खे मोहम्मद बिलावल सियाल साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। फ़हीमुल्लाह सियाल साईं खे वॾी हयाती अता फरमा। ओ मौला ए करीम साईं फ़कीर फराद हुसैन मेमुन के मौला नौकरी ॾे रोज़गारी ॾे साईं ते जेके जा वाबदाज में पक्को थिए जा रोज़ी ॾे मोहम्मद जे आल जे सदके याद दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।